अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो GM न्यूज़ ख़बरुनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻियां वधाईंदा तव्हांखे मातली जे रिपोर्टर राजेश कुमार जी रिपोर्ट ॾींदा हलूं। मातली पुलिस हथां 2 कार्रवाइनि दौरान 5 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस पारां 123 लीटर तयारु कयल देसी शराब ऐं कचे माल सदो 1,86,000 कैश बरामद। तफ़सील मूजिब SSP बदीन शाहनवाज़ चाचा जी हिदायतनि तहत SSP मैडम साजिदा हालेपोटो जी निगरानी में SHO मातली अयाज़ अली भट्टी पंहिंजे टीम सां गॾु कार्रवाई करे देसी शराब जी भट्टी ते छापो हणी 3 जवाबदारनि अयाज़ समूह, साजिद चांडियो ऐं परवेज़ शाह खे गिरफ़्तार करे 123 लीटर तयारु देसी शराब सिधो शराब ठाहिण जो कचो माल बरामद करे जवाबदारनि ख़िलाफ़ गुनाह नंबर 68/2023 हेठि केस दाख़िल करे छॾियो। जॾहिं त ॿी कार्रवाई में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत आयल रक़म मां मुस्तकीन खान नाजाइज़ कटौते कंदड़ डिवाइस होल्डर आशिक उर्फ उगलू मेमण ऐं बिलाल गोरिया कंभो खे गिरफ़्तार करे जवाबदारनि पारां कटौते कयल रक़म 1,86,000 कैश ऐं HPL कोनेक्ट डिवाइस बरामद करे तहवील में वठी छॾी ऐं ॿिए जवाबदार ख़िलाफ़ गुनाह नंबर 66/2023 हेठि केस दाख़िल करे छॾियो। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो GM न्यूज़।